कश्मीर लॻो मिलियल ॼाण मूजिबि कश्मीर थाणे जे अध इंडस हाईवे अनाज मंडी भरिसां ताज पेट्रोल पंप वटि तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर, जंहिं नतीजे में मोटरसाइकिल सवार पुलिस एहलकार अनवर अली खोसो मौके ते फौत थी वियो। अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। माण्हू घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।